अस्सलामुअलैकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु असां मौज़ू खणी आयासीं रियासत मदीना ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। दोस्तों, जॾहिं रियासत मदीना या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाइमु कयो, पंहिंजी हुक्मरानी ऐं हुकूमत क़ाइमु कई त नबी मस्जिद गादी जो हंधु हुयो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी नबूअत या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुई ऐं बादशाही बि हुक्मरानी बि हुई। जॾहिं हुक्मरानी करण में रियासत मदीना में हक़ूक़ इंसानी हक़ूक़ माना बहाल कया विया, उन मूजिबि जेको कमाए पियो ऐं पंहिंजे कमाई खां वधीक थिए। जीअं मदीना रियासत में जेकॾहिं मदीने जा ई माण्हू कमाई जेके कंदा हुया, जेकॾहिं पंहिंजे खाइण खां वधी वेंदो हो त उहो वधीक जेको वधी वञण खां पंहिंजे पेट जे पालण खां वधीक जेको वधंदो हो उहो बैतुल माल में जमा कराईंदा हुया। ऐं यूनिट जेको ॿियो मदीना रियासत में हुयो सो हुयो मको। ऐं मके वारा माण्हू जेकॾहिं कमाईंदा हुया ऐं अॻु में पंहिंजो पेट पालींदा हुया ऐं पाण खां जेकॾहिं वधी वेंदो हुयो त पोइ उहो बैतुल माल में हुकूमत जे रियासती इदारनि में ऐं उन में जमा कराईंदा हुया। रियासत मदीना इन्हीअ खे चइबो आहे। असांजे वज़ीर आज़म इमरान ख़ान रियासत मदीना जी ॻाल्हि करे तमामु सुठी ॻाल्हि कई आहे। असां इन रियासत मदीना ते अमल करण लाइ माना वज़ीर आज़म इमरान ख़ान जी हिमायत कयूं था, छो त सिंध में जेके माना वसीला आहिनि, तेल गैस मैदनियात ऐं कोयलो ऐं मेट जेको बि निकिरे थो त अॻु में पाकिस्तान जा जेके यूनिट आहिनि उन्हनि यूनिटनि मुताबिक़ अॻु में उहे यूनिटनि वारा ख़ुदि पंहिंजो पेट पालीनि ऐं जेकॾहिं पंहिंजे पेट खां वधी वञे त पोइ रियासत जे इदारनि ऐं उन में बैतुल माल में जमा कराए सघिजे थो, वरना हू पंहिंजो पेट में इस्तेमालु कनि। ऐं जो बि इदारो आहे उन जे में इदारे में जेको यूनिट आहिनि उहे यूनिट में जेका जीअं सिंध आहे, बलूचिस्तान आहे या सरहद आहे या पंजाब आहे, उहे अॻु में पंहिंजो पेट पालीनि, पंहिंजे पेट खां जॾहिं वधी वञे त पोइ वफ़ाक़ ताईं उहो जमा कराइनि। इन खे मदीना रियासत चइबो आहे। मदीना रियासत ते असां चऊं था अमल कयो वञे। हिन महिल असांजे सिंध जे जा ॿ इलाइक़ा हिकिड़ा अहिड़ा आहिनि, हिकिड़ो थरो ऐं ॿियो काछो, जिथे माण्हू महीननि जा महीना गोश्त मच्छी कोन ॾिसी सघंदा आहिनि सवाइ ईद जे। ऐं हुननि खे इहा बि ख़बर कोन्हे त फ्रूट छा आहे, फ्रूट जो नमूनो कहिड़ो आहे, फ्रूट माना कहिड़ी शइ आहे, फ्रूट माना हुननि बि खाई नथा सघनि, फ्रूट इस्तेमालु करे नथा सघनि, फ्रूट खे हू माना मुहांडे तौरु बि हू फ्रूट खे सुञाणे नथा सघनि त हीउ सूफ़ आहे या केलो आहे या हीउ अंब आहे, या उन जी बि हुननि खे ख़बर कोन्हे, छो जो हालात अहिड़ा तंग आहिनि जेके पंहिंजो पेट नथा पाले सघनि। हाणे असां वज़ीर आज़म इमरान ख़ान जी हिमायत कंदासीं, मदीना रियासत खे बहाल करण जी असां पुरज़ोर अपील कंदासीं। हिन महिल मदीना रियासत क़ाइमु कई वञे ऐं उन मूजिबि माना जेके यूनिट पाकिस्तान में शामिलु आहिनि उहे अॻु में पंहिंजो पेट पंहिंजो पालीनि ऐं उतां जो जेका वसाइल आहिनि, उतां जो मैदनियात आहिनि, उतां जा जेके माना बंदर आहिनि या उतां जा जेके बि तेल गैस मैदनियात या जहिड़ा बि कमाई जा इदारा आहिनि उहे अॻु में उहे पाण ते इस्तेमालु कनि ऐं पाण जो पेट पालनि। पेट पंहिंजे पेट जे खाइण खां वधी वञे त पोइ वफ़ाक़ ताईं पहुचाइण, वफ़ाक़ ताईं माना पहुचाइण। ऐं रियासत मदीना बि इहे उन खे चयो वेंदो आहे। ऐं क़ुरान शरीफ़ में बि हिकु आयत आहे त जो खोले सो खाए, इन जो मतिलबु जेको पंहिंजे खाइण जेतिरो मिल्कत रखे वधीक मिल्कत बि रखे नथो सघे, वधीक माना ॿियनि माण्हुनि ताईं माना पहुचाइजे। ॿिया जेके बि माण्हू आहिनि उहे बि अलाह जा मख़लूक आहिनि, या रसूलुल्लाह जा उम्मती आहिनि, या रसूलुल्लाह जे रियासत मदीना ते अमल कंदे ऐं इन ते हिन महिल इहो फॉलो कयो वञे ऐं रियासत मदीना मूजिबि हर कंहिंखे हक़ूक़ ॾिना वञनि। सिर्फ़ु किन माण्हुनि ताईं उहो पैसो ऐं वसाइल किन माण्हुनि ताईं महदूद हुजनि, इहा रियासत मदीना न आहे। तंहिं करे इमरान ख़ान इहा सुठी ॻाल्हि कई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे असां उन जी हिमायत कयूं था। ऐं जेके मज़हबी मौलवी मौलाना आहिनि
उन्हनि खे बि चऊं था तव्हांखे इमरान ख़ान जेको हे मदीना रियासत जी ॻाल्हि कई आहे इहा तव्हांजे सम्झ में अञा ताईं न आई आहे छो तव्हां हिन मौज़ू ते हिन महिल ताईं को क़ुर ऐं हदीस मुताबिक़ का बि ॻाल्हि न कई आहे। रियासत मदीना चइबी इन खे आहे त अॻु में पंहिंजो पेट पालियो, पेट पालण खां वधीक अचे थो उहो रियासत जे वफ़ाक़ ताईं उहे पहुचायो, वफ़ाक़ ताईं जमा करायो, वरना पंहिंजो पेट बुखियो हुजे ऐं वफ़ाक़ ज़ोरी खणी वञे ऐं उहो हक़ गज़ब करे कंहिं माण्हुनि खे बुखियो रखे ऐं बुख ऐं बदहाली पैदा करे, इहा रियासत मदीना न हूंदी आहे। रियासत मदीना इहा हूंदी आहे जेको हज़रत उमर क़ाइमु करे ॾसियो। हज़रत उमर जे दौर में जेको चयो वियो त बकरी खे शींहं नथो खाई सघे त इन जो मिसाल मां तव्हां इन्हनि मौलवियुनि खे ॿुधाईंदो हलां त इन जो मतिलबु त औरत अकेली सिर राति जो निकिरे त उन खे शींहं बि माना बकरी खे नथो खाई सघे, उनजो मतिलबु त मर्द माण्हू बि उन औरत अकेली खे हथु नथो विझी सघे। इहा हुई अमन ऐं शांती ऐं माना या रसूलल्लाह जो नज़रियो ऐं कानून तहत हक़ूक़ औरत जा बि ऐं मर्द जा बि। जेको मर्द कमाए उहो पंहिंजे अॻु में पेट पंहिंजो पाले, बाक़ी पोइ वफ़ाक़ ताईं पहुचाए ऐं उन मदीना रियासत ताईं पहुचाए ऐं पंहिंजो पेट ई न पाले सघे ऐं जेको कमाए रियासत ॾाढो करे को खणी वञे हथियारनि जे ज़ोर ते या उन नाजाइज़ क़ुर ऐं हदीस जे ख़िलाफ़ खणी वञे, उन खे रियासत मदीना न चइबो आहे। रियासत मदीना उन खे चइबो आहे जेको इंसाननि खे हक़ूक़ ॾे ऐं इंसान जो माना पेट बुखियो न सुम्हे, पेट बुखियो न सुम्हे, उन खे हर सहूलियत मुयसरु हुजनि। मां त इन्हनि खे चवणु थो चाहियां जेके बादाम पिस्ता ऐं खाइनि था, बादाम पिस्तनि जो त नालो हुननि बि मस ॿुधो हूंदो थर वारनि काछे वारनि, मगर उन्हनि खे बि इन्हनि शयुनि जी ख़बर कोन्हे त बादाम छा हूंदो आहे, पिस्ता छा हूंदो आहे, मच्छी छा हूंदो आहे, गोश्त छा हूंदो आहे, फ्रूट छा हूंदो आहे। एॾी असांजे सिंध जे ॿिनि इलाइक़नि में गुरबत आहे। उन गुरबत हूंदे बि जेके शाहूकार माण्हू आहिनि उन्हनि जी दादरसी ऐं उहा नथा कनि, इहा असुली ज़िम्मेवारी आहे रियासत जी। रियासत में जेको इमरान ख़ान हिन महिल रियासत मदीना जी जेका ॻाल्हि कई आहे उन ते अमल कयो वञे, रियासत मदीना क़ाइमु करे काछे ऐं माना थर ताईं इहे सहूलियतूं मुयसरु कयूं वञनि। इन्हनि पेट बुखियो अंग उघाड़नि खे हर सहूलियतूं मुयसरु कयूं वञनि। महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्त।